अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहियो A4 JDO न्यूज़ ऐं आऊं आहियां वज़ीर उंदड़। ख़बर शामिल कयूं था जावेद रिंदजी। कराचीअ मां गुम थियल 5 ॿारनि जे पीउ जे वारसनि जो ॿिए ॾींहुं बि एहतिजाज। बस वारनि खां वार जी अपील। ख़बर मूजिबि नवां वलीमत प्रेस क्लब में कराचीअ मां गुम थियल 5 ॿारनि जो पीउ 45 साला रियाज़ गाज़न जी ॻोल्हा लाइ संदसि ज़ाल साजिदा बीबी पंहिंजे मासूम 5 ॿारनि आसिफ नासिर ऐं नियाणियुनि सां गॾु प्रेस क्लब नवां वली मोहम्मद में अॼु ॿिए ॾींहुं बि पहुची मीडिया आॾो धाईंदे चयो त हिकु हफ़्तो अॻु में रियाज़ गाज़न पंहिंजे दुकान ते फ़कीरा ॻोठ कराचीअ खां सब्ज़ी मंडी वञी रहियो त रस्ते मां गुम थी वियो। हिकु हफ़्तो गुज़री वियो आहे, संदसि ॾस पतो नथो पवे। जॾहिं त थाणे ते रिपोर्ट पिणु दाख़िल कराई आहे पर को बि ख़र्च न निकितो आहे, जंहिं करे सख़्तु परेशान आहियूं। उन्हनि वस वारनि खां मुतालबो कयो त रियाज़ गाज़न खे ॻोल्हण में मदद कई वञे। वधीक ख़बरनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो A4 JDO न्यूज़।